नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं लालू रैंग मां त लालू रैंग भरिसां ॻोठ सोबदार जतोई जो रवासी 55 साला दरवेश सिफ़त बरकत अली जतोई मीरवा शाख में पैर तिरकण सबबि ॿुॾी फोत थी वियो। ही अहम ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं त लालू रैंग भरिसां सोबदार जतोई जो रवासी 55 साला दरवेश सिफ़त बरकत अली जतोई मीरवा शाख में पैर तिरकण सबबि ॿुॾी फोत थी वियो। हिन जा तफ़सील मालूम कयूं था लालू रैंग मां रिपोर्टर बदरुद्दीन मुगेरी खां। जी बदरुद्दीन, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल अव्हांखे ॿुधाईंदो हलां। लालू रैंग भरिसां ॻोठ सोबदार जतोई जो रवासी 55 साल दरवेश सिफ़त बरकत अली वलद लियाकत जतोई मीरवा शाख में पैर तिरकण सबबि ॿुॾी फोत थी वियो। जॾहिं त फोती पिरसन जो लाश लुढ़ंदो मीरवा शाख में लॻल मच्छी जे जार में फासी पियो। उते मौजूदा हारियुनि लाश खे ॾिसी वगण पुलिस खे इतला ॾिनो। वगण पुलिस पहुची लाश खे खणाए वगण रूरल हेल्थ सेंटर पहुचायो, जिते डॉक्टरनि पारां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। होॾां राब्तो करण ते वगण पुलिस ॿुधायो त फोती पिरसन जो ज़हनी तवाज़ुन ठीकु न हुयो, वधीक जांच करे रहिया आहियूं। जी